अर्रहमानिर रहीम वमा खलक़ुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बावज बुलंद पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। जे भाई जोगी थियां त संगमड़े छड़ उडो थी अल्फ के मन में मसीह गड पोए था ना होती लड तगुर के गडे का पड़ी। मौजूद सामीन हज़रात, मुझे प्यारा भाइयों, बुजुर्गों, दोस्तों, अजीजों, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल जलालुहु जी फज़ल व तौफीक से आज असां सभिनी खे ये बाबरकत महफ़िल जेका असां नसीब थी रही आहे। वक्त तमाम मुख़्तसर आहे त बांग मिली चुकी आहे। जेको बांग खां बाद में जेको जमात जो टाइम हूंदो आहे बस इहो टाइम मूंखे मिलियो आहे। जेकॾहिं त हीअ कुर्सी ऐं मेक कुर्सी तो मतलब जेकर सियासी लीडर हो कुर्सी मिले में तभी छड़न ला कोशिश कोन कंदो। अड़े तरीके से मौलवी या मेक भी हुजे महफिल भी हुजे ऐं माशाअल्लाह वो कुर्सी छड़न दिल कोन चवंदी आहे। हड़ा मौके वरी किस्मत सां मिलंदा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह जी बारगाह में दुआ आहे अल्लाह ताला जो कुछ भी मूंखे पंहिंजे फज़ल सां चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला सां जमत अल्लाह ताला सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं त हिन महफ़िल जे बारे में साईं जावेद तव्हांखे सॼो ॿुधाए चुको आहे ऐं सिर्फ़ु जेका आयत करीमा तिलावत कई आहे जीअं मूं मौज़ू त चूंडियो हो छो त असांजे मुर्शिद सैयदना अमीरुल मोमिनीन सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला जो इन मुबारक महीने में साल आहे। ग़ालिबन 22 जमात सानी जी तारीख़ आहे। उन में साईं जी मिसाल जेका गुज़री चुकी आहे 24 जी रात आहे त साईं इसा का जेको सो मौजूद माशाअल्लाह हलंदा रहंदा पर हालात के ॾिसी करे कुछ नमाज जे बारे में कुछ ॿियूं जेके बि ॻाल्हियूं जे बारे में ॿुधायो वञे त क़ुरान पाक जी आयत करीमा जेका तिलावत कई आहे उन में मुझे करीम रब इरशाद फरमायो मा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। न पैदा कयो असां इंसाननि खे ऐं जिन्नात खे मगर इबादत जे लाइ। इंसान ऐं जिन्नात खे अल्लाह रब्बुल आलमीन इबादत लाइ पैदा फरमायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो, असां इंसान खां अलावा रब्बुल आलमीन जल जलालुहु पंहिंजे कुदरती कामिला सां जेका बि मखलूक तकलीफ़ फरमाई आहे आसमान में ज़मीन में उन्हनि जे बारे में मुझे पाक रब फरमाए तो सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द। आसमान ऐं ज़मीन जी हर शइ अल्लाह जी तस्बीह कंदी आहे। ऐं ॿी आयत करीमा में इरशाद आहे मिन शइ इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। हर शइ अल्लाह जी हम्द ऐं तस्बीह कंदी आहे। जीअं नमाज़ असांजे मथां फ़र्ज़ कई वई आहे। नमाज़ में क़याम आहे, रुकू आहे, सजदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक जल जलालुहु जेका मखलूक आहे जीअं वणनि, जबलनि, आसमान आहिनि, मलाइका आसमान जे मथां मलाइका जेके आहिनि जॾहिं अल्लाह ताला उन्हनि खे तकलीफ़ फरमायो आहे कि क़यामत ताईं क़यामत जी हालत में के रुकू जी हालत में के सजदनि जी हालत में उहे जेका अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में मशगूल आहे। ऐं
ज़मीन ते भी जीअं वण पत्थर जानवर पखी पखण जेके भी आहिनि हर शइ अल्लाह जी तस्बीह कंदी आहे। हिकु आयत में सभिनी जे बारे में असां फरमात हर शइ अल्लाह जी तस्बीह कंदा आहिनि। घणा कसीर मन नास ऐं माण्हू मां बि घणा जेके अल्लाह जी इबादत कंदा आहिनि, अल्लाह जी तस्बीह कंदा आहिनि। बाक़ी इंसान उहे आहिनि जेके इन्हनि मंझां काफ़ी अल्लाह जी इबादत खां अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल आहिनि। इंसान खां अलावा बाक़ी हर शइ अल्लाह जी तस्बीह कंदी आहे, अल्लाह जी इबादत में आहे। के रुकू जी हालत में, के सजदे जी हालत में पंहिंजे पाक रब खे याद करे रहिया आहिनि। ऐं अल्लाह जो एहसान असां इंसान जे मथां आहे जो रब्बुल आलमीन जल जलालुहु असां इंसाननि खे सॼी मखलूक में अशरफुल ख़ल्क़ बनायो आहे। अशरफुल मखलूकात अल्लाह तबारक व तआला बनायो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन वॾो असांजे मथां एहसान आहे। ऐं क़ुरान पाक जे सूरह बकरा में अल्लाह पाक जल जलालुहु असां इंसाननि खे पंहिंजी उहे नेमतूं यादि ॾियारे थो जे इरशाद बारी ताला आहे या अय्युहन नासु उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। तो जोर से सुभान अल्लाह चो तो सीव जो आवाज अंदर जेको निकिरी वञे। ए इंसानो इबादत करियो पंहिंजे उन रब जी जे अव्हां खे पैदा फरमायो ऐं अव्हां खां अॻियनि खे पैदा फरमायो तां तव्हीं मुत्तक़ी बणिजी वञो। हाणे अॻियां इरशाद आहे अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशं वस्समाअ बिनाअन वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समावाति रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन वअंतुम तालमून। उहो जे अव्हां जे लाइ ज़मीन खे फर्श बनायो वस्समाअ बिना आसमान के छत बनायो व अंज़ल मिनस समाइ माअ आसमान मजा पानी लाथाई फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम ऐं उन पानी मां अव्हां जे लाइ खाइण पीअण जा जेके फल फ्रूट वग़ैरह पैदा फरमाया, समरात पैदा फरमाया, रिज़क़न लकुम जे बतौर रोज़ी। हाणे अल्लाह तबारक व तआला असां इंसाननि खे पैदा फरमायो ऐं दुनिया जे लाइ अल्लाह से फरमायो दुनिया मतलब दुनिया जेका है दारुल फना है, आखिर जेका है दारुल बका है। हिन में सिर्फ़ असीं आया आहियूं एक आज़माइश जे लाइ। जीअं सूरह बकरा में अल्लाह ताला शायद फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। उहो जे मौत ऐं हयात के पैदा फरमायो तां तव्हां के आज़माए अव्हां जो इम्तिहान वठे त अव्हां केरु तो सुठा अमल करे। त हिते इम्तिहान जे लाइ अल्लाह तबारक व तआला मोकिलियो आहे। पर ॾिसो असां इंसान जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन छा छा पैदा कयो आहे। आसमान जी तरफ़ नज़र करियो जो रब साईं फरमाए तो इंसान मूं अव्हां जे लाइ ज़मीन के फर्श बनायो जेसीं ताईं हलो ज़मीन कोन खुटंदी। वरी आसमान के ॾिसो जिते जिते ज़मीन उते आसमान आहे। उन आसमान में अल्लाह रब्बुल आलमीन चंड रखियो कंहिंजे लाइ, असां जे लाइ जो असीं अॼु पहिरें तारीख़ 2 तारीख़ 3 तारीख़ आहे 14 जी तारीख़ आहे। इहो चंड असां जे लाइ अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो आहे। सिज खे अल्लाह रब्बुल आलमीन असां जे लाइ पैदा फरमायो आहे। जो ॿुधा मुंहिंजा अदा जंहिंमहिल असांजी इबादत जो टाइम पई इशराक जो टाइम आहे, चाश जो टाइम आहे, ज़ुहा कुबरा जो टाइम आहे, ज़ोहर जो टाइम आहे, असर जो टाइम आहे, मगरिब जो टाइम आहे।
सिज भी असांजे लाइ, चंड भी असांजे लाइ, तारा भी असांजे लाइ, आसमान मां पाणी जो नाज़िल करणो बि असांजे लाइ, पाणी मंझां फल फ्रूट सब्जियूं पैदा करणो सभु इंसाननि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन चौपाया पैदा कया जिन ते असीं सवारी बि कंदा आहियूं, गोश्त बि खाईंदा आहियूं, खीर बि पीअंदा आहियूं, विकिणी करे उनजा ॿिया मक़सद पंहिंजा पूरा कंदा आहियूं। ऐं फल ऐं फ्रूट अल्लाह तबारक व तआला फ़ाइदा फरमाया, जेकॾहिं हिकिड़े मंझां दिलि भरिजी पए त ॿियो वठी खाओ, ॿिए मंझां दिलि भरिजी वठे त टियों खाओ। सब्जियूं बि अल्लाह ताला क़िस्म क़िस्म पैदा फरमायूं आहिनि, सभु असांजे लाइ। हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो सवाल इहो आहे, यानी आसमान बि असांजे लाइ, ज़मीन बि असांजे लाइ, सिज चंड तारा बि असांजे लाइ, सब्जियूं फल फ्रूट बि असांजे लाइ, ही चौपाया जानवर बि असांजे लाइ। पोइ मुंहिंजा रब तो असां इंसाननि खे छाजे लाइ पैदा फरमायो आहे त मुंहिंजो रब फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्ना वल इंस इल्ला लियअबुदून। न पैदा कयो असां इंसाननि खे ऐं जिन्नात खे मगर पंहिंजी इबादत लाइ पैदा फरमायो आहे। त मुंहिंजा अदा हाणे हिन इम्तिहान वारी ज़िंदगीअ में कामयाब ऐं कामरान उहो थींदो जेको हिन दुनिया जी ज़िंदगीअ में पंहिंजे रब जी इबादत ऐं मिठे महबूब जी इताअत वारी ज़िंदगी गुज़ारे करे वेंदो त इहो इंशाअल्लाह ताला क़ब्र में बि कामयाब त आख़िरत में बि कामयाब थी उथंदो। कंहिं बुज़ुर्ग फरमायो, ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी शर्मिंदगी। मुंहिंजा अदा अॼु असीं गौर करियूं त केतिरा आहियूं जो असीं पंहिंजे रब जी निमाज़ अदा कंदा आहियूं, बांग मिलंदी आहे, ऐलान थींदो आहे हय अल सलाह, अचो निमाज़ जी तरफ़, हय अल फलाह, अचो छुटकारे जी तरफ़। निमाज़ खे छुटकारो चयो आहे। अॼु केतिरा असांजा मुस्लमान भाउर जेके निमाज़ खां परे आहिनि। मुंहिंजा अदा हिकिड़ा निमाज़ पढ़ंदा आहिनि, ॿिया निमाज़ न पढ़ंदा आहिनि। निमाज़ पढ़ण वारनि जे मथां रब जी वॾी महिरबानी आहे। पोइ तूं निमाज़ नथो पढ़ी त पंहिंजे रब जी बारगाह में दुआ कर ते अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजे बारगाह में सजदे जी सादत हासिल करियां। जेके अदा हिन दुनिया जी ज़िंदगीअ में पंहिंजे रब खे सजदा कंदा आहिनि, क़यामत जो ॾींहुं थींदो उन ॾींहुं उथंदा ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पाक क़ुरान में इरशाद फरमाए थो उन ॾींहुं बि सजदे जो हुकुम थींदो। जीअं रब जो इरशाद यौम युक्शफ़ु अन साकिन व युदअउन इला सुजूद फला यस्ततिऊन खाशिअतन अबसारुहुम व तरहकुहुम ज़िल्ला व क़द कानू युदअउन इला सुजूद व हुम सालिमून। जंहिं हिकु साक खोली वेंदी उनजी माना खे अल्लाह ई ॼाणे थो। ऐं युदअउन इला सुजूद माण्हुनि खे सजदे जी तरफ़ घुरायो वेंदो। रब साईं फरमाए थो फला यस्ततिऊन, पोइ सजदे जी ताक़त न रखंदा, ए मुंहिंजा रब केर न रखंदा। उहे बेनमाज़ी जेके अॼु हिन दुनिया में सजदो न कंदा आहिनि त उहे हाणे क़यामत जे ॾींहुं ॾिसंदा त असीं बि सजदो करियूं। पर अल्लाह साईं फरमाए थो फला यस्ततिऊन, उनखे ताक़त कोन थींदी। व तरहकुम ज़िल्ला व ख़ाशिअतन अबसारुहुम, ऐं उन जूं अखियूं हेठि झुकियल हूंदियूं। व तरहकुम ज़िल्ला, उन जे मथां ज़िल्लत छायल हूंदी, यानी रुसवा हूंदा। हर को पियो ॾिसंदो त ही कारी पेशानियुनि वारा, ही ज़लील ऐं ख्वार जेके हीअ बीठा आहिनि, अखियूं झुकाए वेठा आहिनि, ही केर आहिनि। हर को ॾिसंदो त इहे बेनमाज़ी आहिनि, निमाज़ कोन पढ़ंदा हुया। पर निमाज़ पढ़ण वारनि खे मुंहिंजो रब उन ॾींहुं बि सजदे जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। उन ॾींहुं बि मुंहिंजे रब जी महिरबानी थींदी। छो त अॼु मुंहिंजा दोस्तो पेट बि आहे, दोस्त बि आहिनि, घर बि आहे, कम बि आहे, कार बि आहे, जेॾे तेॾे वञणो बि पवंदो आहे। पर उहे पंहिंजे कम छॾे करे, दोस्त छॾे करे, मुंहिंजा दोस्तो बच्चा छॾे करे, रब जो सॾु ॿुधी करे, अज़ान ॿुधी करे पंहिंजे बचनि मां निकिरी करे मस्जिद में अची सजदो कंदा आहिनि, दुकान बंदि करे सजदो कंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि।
खेती बाड़ी में हूंदा उन्हनि खे छॾे करे वञी पहिरीं रब जो फर्ज़ अदा करियां। दोस्त आया, कचहरी हली रही आहे, बांग जो आवाज़ पहुतो, उन कचहरीअ खे छॾे करे पंहिंजे रब जे बारगाह में अची जेके सजदो कंदा आहिनि त उन क़यामत जे ॾींहुं बि उहो उन शान सां पंहिंजे बारगाह जी पंहिंजे रब जी बारगाह में सजदे में किरी पवंदा। उन ॾींहुं बि रब जी महिरबानी थींदी। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अॼु सजदो कर, अॼु पंहिंजे रब खे सुञाण, छो त अॻियां ॾाढियूं ॾुखियूं मंज़िलूं अची रहियूं आहिनि। हे मज़ा अचानक ख़तम थी वेंदा, ही चस्का ख़तम थी वेंदा, हे घुमण फिरण ख़तम थी वेंदा, हे दोस्तूं यारियूं ख़तम थी वेंदियूं, ही अब्बा अम्मा जा प्यार ख़तम थी वेंदा, ही बच्चनि जूं मोहबतूं ख़तम थी वेंदियूं। मुंहिंजा अदा हिकिड़े ॾींहुं तूं पंहिंजे बच्चनि खे यतीम करे वेंदे, या तोखे माइट जेको यतीम करे वेंदा। मुंहिंजा दोस्त ॾिसो कोन था, उहे क़ब्रिस्तान जेके नंढा हुआ अॼु किस ताईं पहुता आहिनि। माण्हुनि जा जनाज़नि जा ऐलान ॿुधंदा आहियो, हिकिड़े असां अव्हां जो बि ऐलान थींदो। शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह जे शेरा के भी बुजुर्ग चए त पोखणो अथई त पोख मता वञई मुंद चढ़ी, जिते लुणंदो सारो लोक उते सिकंदे हिकिड़े संगला। ये दुनिया सूरे तबारक सूरे मुल्क में अल्लाह से फरमाता अय्यो लियबलुकुम अय्युकुम अहसनु अमला, तां त असीं अवां के आज़मायूं, अवां जो इम्तिहान वठूं तवां में केर तो सुठा अमल करे। त मुंहिंजा दोस्तों सूरे ज़िलज़ाल में भी अल्लाह से फरमाए तो वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह, जेको ज़र्रे जेतिरी नेकी कंदो क़यामत ॾे उहो पंहिंजी नेकी भी पंहिंजे रब जी बारगाह में ॾिसंदो। ऐं जेकॾहिं एतिरो गुनाह कंदो त एतिरो गुनाह बि पंहिंजो ॾिसंदो। उते तराज़ू हूंदी, हिकिड़ी तराज़ू में गुनाह हूंदा, ॿिए में नेकियूं हूंदियूं। जंहिंजो नेकियुनि वारो पल्लो ॻरो थी वेंदो तो ख़ुशि थी वेंदो, जन्नत जो हक़दार बणिजी वेंदो। पर जंहिंजो ख़ाली हूंदो, तो वटि निमाज़ कोन्हे, रोज़ो कोन्हे, क़ुरान जूं तिलावतूं कोन आहिनि, तुंहिंजी राति ॾे जेका गुनाहनि में पई गुज़रे, शराब नोशन में पई गुज़रे, अल्लाह पनाह था फरमाए कई गुनाह जा कम। अॼुकल्ह त बदकिस्मती इहा आहे जो अॼुकल्ह माहौल जेको एतिरो ख़राब थी चुको आहे, माइटनि त नशा कया त औलाद बि नशे में, जड़ी सोबत अहिड़ो असर। हाणे अलहमदुलिल्लाह दिलि ख़ुशि थिए, साईं खान मोहम्मद खान दामत बरकातुहुम आलिया, साईं ॾिस मौलवी आहे, मुफ्ती साहब आहे, त पंहिंजे बच्चनि खे छा बनाए, सना खान मुस्तफ़ा बनाई। वरी साईं जी नंढड़ी ॾिसी करे दिलि ख़ुशि थी, भारनि खे ॾिसी करे माशाअल्लाह ही बि नात ख़ान, यानी घर जो सॼो माहौल ई जेको आहे सो अल्लाह जे रसूल जी इताअत ऐं मोहबत वारो, रसूल जे मथां नात वारो आहे। पुछा असांखे शौक़ु न थिए असीं पंहिंजे बच्चनि खे बनायूं। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, अल्लाह पाक पंहिंजे क़ुरान में भी इहो बि इरशाद फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनु मअस्सादिकीन। ए ईमान वारो अल्लाह खां ॾिजो ऐं सचनि जी सोहबत इख्तियार करियो। जेकॾहिं माइट आलिम दीन हूंदा त ज़रूर उन पंहिंजे बच्चनि खे आलिम हाफ़िज़ बनाईंदा। अॼु साईं जे बच्चनि जे हक़ में, साईं जे घरनि जे हक़ में दुआ कयो त अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे ही नेमतूं बच्चनि जूं ख़ुशियूं ता हयात नसीब फरमाए, हिन खे अल्लाह ताला वॾी उमरियूं अता फरमाए। हिन जे सदके में अल्लाह असांजे बच्चनि खे बि साले बनाए, असांजे घर वारनि खे बि साले बनाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारन वक़ूदुहन नास वल हिजारतु उइद्दत लिल काफिरीन। ए ईमान वारो, बचायो पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे उन बाह खां जंहिंजा ॿारनि माण्हू ऐं पत्थर आहिनि। हिन दुनिया जी बाह खे जॾहिं असीं पंहिंजे मानी बचाइण जे लाइ, पंहिंजे के गर्ज़ जे लाइ ॿारींदा आहियूं त काठियूं खणी ॿारींदा आहियूं, पर दोज़ख जी उहा बाह जंहिंमें माण्हू ॿरंदा ऐं पत्थर ॿरंदा। पत्थरनि में मुराद उहे मूर्तियूं ऐं बुत आहिनि जेके काफ़रनि जी बुतनि जी पूजा कंदा आहिनि। उन्हनि कुफ़ारनि खे उन्हनि बुतनि सां गॾु बाह जे अंदरि साड़ियो वेंदो ऐं चयो वेंदो त इहे बुत आहिनि जिन खे ख़ुदा चवंदा आहियूं, जिन जी पूजा कंदा आहियूं। हाणे ॾिसो, पाण खे बचायो, अव्हां खे बचाइनि था या पाण खे बचाईंदा आहिनि, अव्हां खे बचाईंदा आहिनि, उनखे गॾु साड़ियो वेंदो। पर जेके मुस्लमान थी करे
अल्लाह जी प्यारी निमाज़ न पढ़िया हूंदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं हिसाब किताब थींदो, हिकिड़ा जन्नती हूंदा, ॿिया दोज़खी हूंदा। पोइ गुनाह को ज़िना जे करे, को शराब जे करे, को क़त्ल जे करे, को कहिड़े गुनाह जे करे, को निमाज़ न पढ़ण जे करे दोज़ख न पे वेंदो। पर हिते आऊं खे ॿुधायां थो बेनिमाज़िन जे बारे में, जन्नती उन्हनि खे ॾिसंदा जंहिं महिल मलाइक उन्हनि खे वठी वेंदा, या जन्नती जन्नत में हूंदा, दोज़खी दोज़ख में हूंदा, त उहे जन्नती उन्हनि खे ॾिसंदा त माण्हू अंदरि दोज़ख में सड़ी रहिया आहिनि, बाह में ॿरी रहिया आहिनि, चीखूं करे रहिया आहिनि, रड़ियूं करे रहिया आहिनि। हाणे मथां खां पुछंदा मा सलककुम फी सकर, अवां खे कहिड़े गुनाह जे करे दोज़ख में अचणो पियो आहे? उहो जवाब ॾींदा लम नकुम मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ न पढ़ंदा हुआसीं। छा वा हू चवंदा छाजे करे ऐं दोज़ख में आया आहियो, कहिड़े गुनाह जे करे? त ही चवंदा लम नकुम मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ न पढ़ंदा हुआसीं। निमाज़ फर्ज़ मौला जो अदा मोमिन पढ़ण घुर्जे, निमाज़ फर्ज़ मौला जो अदा मोमिन पढ़ण घुर्जे। खुदा अॻियां खुद मारे, निमाणो थी निमण घुर्जे। निमाणो यानी आजिज़ थी। ॾिसो निमाज़ में माण्हू तकबीर हूंदो अल्लाहु अकबर, जी माना अल्लाह सभ खां वॾो आहे। जॾहिं माण्हू हथ मथे करे कन ते खणी चवंदो अल्लाहु अकबर, अल्लाह अकबर चवण सां हुन पंहिंजी आजिज़ी पंहिंजे रब जे अॻियां ज़ाहिर कई। निमाणो थी निमण घुर्जे, निमाज़ फर याद करे पूरी वञे सुम्हण टाइम ते याद करे मूंसां गॾिजी पढ़ो। निमाज़ फर्ज़ मौला जो अदा मोमिन पढ़ण घुर्जे। खुदा अॻियां खुद मारे, निमाणो थी निमण घुर्जे। पर इते वरी लिखियो आहे त सूअर जेको जानवर आहे पलीत जानवर आहे, पर उहो सूअर बि अल्लाह जी बारगाह में इन ॻाल्हि जे करे शुक्र कंदो आहे त मुंहिंजा अल्लाह तो जो शुक्र आहे तो मूंखे सूअर बनायो पर बेनिमाज़ी न बनायो। यानी आऊं सूअर इंसान हुजां हा, वरी बेनमाज़ी बणिजी दुनिया में हलियो वञा हा, त या अल्लाह इन इंसान हुजण खां बि शुक्र आहे जो तो मूंखे सूअर बनाए, बेनमाज़ी न बनायो। चयो सूअर शुक्र मौला मूंखे सूअर बनायो थई, बचायई बेनिमाज़ीअ खां, बचायई बेनिमाज़ीअ खां, इहो थोरो मञण घुर्जे। चो निमाज़ फर्ज़ मौला जो अदा मोमिन पढ़ण घुर्जे। खुदा अॻियां खुदी मारे, निमाणो थी निमण घुर्जे। त मुंहिंजा अदा निमाज़ सुठनि अमलनि में पहिरें नंबर ते निमाज़ आहे, छो त निमाज़ दीन जो सुतून आहे। पोइ रमज़ान शरीफ़ अचे तो उन जा रोज़ा आहिनि, 2 महीने जे मुसाफ़िर ते इहो महीनो ख़तमु थियण वारो आहे। पोइ रजब, कोई शाबान, पोइ सुभाणे अल्लाह रमज़ान। हाय हाय रमज़ान जो महीनो, वो रमज़ान जो महीनो रोज़ा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन्हनि में वरी भिट जो घोट फरमाए तो जे भाई जोगी थियां त संग मिड़े ई छॾ, पूरो रहज पंजन सी आया टीह मटार, पोइ तॾहिं धागाधार जॾहिं राह सुञाणी रब जी। बुरी संगत का पाण खे बचायो,
पंहिंजे बचनि ते नज़र रखो, नशे खां पाण खे बचाए। शराब ऐं शराब जे मौजूद में पढ़े त शराब अल्लाह पन्ना था फरमाए जन्नत जी ख़ुशबू जेका आहे 500 सालनि जे मुसाफ़त सफ़र ते, यानी 500 साल माण्हू के मंज़िल ते हली वञी पहुचे न, 500 साल हले मंज़िल ते पहुचण में 500 साल लॻनि। जन्नत जी ख़ुशबू जेका 500 सालनि जी मुसाफ़िर ते जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे, खुशबू। पर जेके शराब पीअंदा आहिनि, नशो कंदा आहिनि ऐं इन जा आदी थी मरी विया, उन्हनि ताईं उहा जन्नत में वञण त पंहिंजी जॻह ते उहा खुशबू बि कोन पहुचंदी। ऐं शराब पीअण वारे खे तीनतुल ख़वार ख़बार इन को दोज़खी जो जेको आहे पी ऐं गंदगी जेको उनखे पीआरे सुबुह टहकंदड़ हूंदो। अल्लाह पनाह ता फरमाए मुंहिंजा अदाए ज़िंदगी ख़तमु थी वञे, पंहिंजी जान जे मथां रहम करियो। हुज़ूर पाक फरमाए वले जसदिक अलैका हक़ुन, अवांजे जिस्म जो अवांजे मथां हक़ आहे, जिस्म जो अवांजे मथां हक़ आहे त उन जिस्म खे अल्लाह जी इबादत में इस्तेमालु करियो, अल्लाह जी नाफ़रमानी। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।